अज सचपच सुठो आनंद आयो। मां 21 सालन खां पोइ हिन मंदिर में प्रोग्राम कयो आहे। 22 साल खनि थी विया तॾहिं ॿाहिरि ई कंदासीं। भगत हासाराम उनजी भगत हुई, मुंहिंजो प्रोग्राम हो, बाबा डंडो खणियो वेठा। पर जेका जोत बाबा पंहिंजे हथ सां होचंद लोंगाणी जागाई, अॼु उन जोत मां ई जोत जेका जागी, हे 4-4 बचड़ा हर को पंहिंजे ड्यूटीअ में, पर प्रभु भैया ते उन प्रभु जी उन लाल साईं जी स्पेशल कृपा थी वई। ये लाल साईं जी ड्यूटी उन्हें ही खई। हालांकि ॿिया बि भाउर दौलत भाई हूं त सीडियुनि जो उनजो धंधो आहे हिते ई दरगाह बाज़ार में बाबा सीडी वर्ल्ड, पर उन खां पोइ बि हुनखे पल पल इहा त ख़बर आहे त हिन मंदिर जी स्थापना असांजे बाबा जे हथनि सां थियल आहे। हे असांजे पीउ जी निशानी आहे। औलाद छा लाइ घुरबो आहे? औलाद इन लाइ त असांजो नालो क़ाइमु रहे। त ही बचड़ा जी हिन सेवा में भा प्रभुअ नालो कमायो आहे ऐं लाल साईं जी स्पेशल कृपा अथसि। तीअं हुन बाबा जी होचंद जी असांजे पीउ जी कृपा सभिनी बचड़नि ते, भा दौलत ते बि उहा कृपा जो जेकॾहिं सॼे सिंधुस्तानी में जिते बि सिंधी भाउर वसनि वेठा, उन्हनि खे जेकॾहिं का बि सिंधी कैसेट खपे त उनखे बाबा सीडी वर्ल्ड ते अचणो ई अचणो आहे। इहा उन पीउ जी उन माता पिता जी कृपा। हिननि बि माता पिता जी जेसि ताईं, मूंखे त यादि आहे लास्ट में मां जॾहिं आयुसि तॾहिं अमा हुई, हली कोन सघंदी वीचारी, पर तंहिंखां पोइ बि मां कलाक खनि वेही करे उन अमर सां कचहरी करे वियोसि। त दोस्तों